हिते 50-50 साल उम्र थी वञे माण्हुनि जी दुकान में ही था चिपकी रहनि। ये दीवार ते बबल गम चिपकियल हूंदो आहे न, च्युइंगम छॾनि कोन था। हलो ठीकु आहे दुकानदारी कयो, मां नथो चवां 50 साल खां पोइ तव्हां जंगल में हली वञो, लेकिन भक्तीअ लाइ त पूरो समय कढो। 50 साल उमिरि थिए पोइ तव्हां पार्ट टाइम धंधे में ॾियो, 4 कलाक 6 कलाक जो 8 कलाक 24 कलाक बसि घर परिवार धंधो। कमाल जी ॻाल्हि आहे। पहिरियों 100 साल उमिरि हूंदी हुई साध संगत जी, त 50 साल खां पोइ वन में हली वेंदा, वानप्रस्थ चइबो आहे। हाणे 50 साल 60 साल उमिरि थी थिए त माण्हू पोइ बि भक्ति नथो करे, चए तो टाइम कोन्हे। पुटनि खे अकुला जा धंधो करण जो, सभु मुंहिंजे हवाले आहे, चाबी मुंहिंजे हवाले आहे, बैंक मुंहिंजे हवाले आहे, ज़मीन मां न अचां, तव्हांखे कहिड़ी ख़बर मां ॾींहं में घणो कमाईंदो आहियां। हरे राम। तैयारी तो जाने की हो रही है, योजना यहां रहने की बन रही है। राजेश्वर आनंद था चो। स्वामी राम सुखदास महाराजन चवंदा पूरी तैयारी थियल पई आहे भैया, बस ये अखियूं बंद थियण जी जरूरत है। कांधी तैयार आहिनि, नवां जन्म न वठंदा। लकड़ियूं तैयार आहिनि, वण न लॻंदा। रोअण वारा बि तैयार आहिनि, पोइ सचो रोअण जा कूड़ो भगवान जाने। शमशान घाट ठाहिणो न पवंदो भैया, तैयार आ, बस दम टुटण जी देर आहे। छा ते वेठा आहियो, कंहिंजो इंतजार था कयो? श्री हरिय जो भजन कयो। संसार मिलंदो तव्हांखे धन दौलत जेतिरो लिखियल आहे, मान अपमान धन दौलत मिली रहंदो भैया। जेको न लिखियल आहे 20 नवनि जो जोर लॻायो, 1000 जन्म वठी अचो, न मिलंदो। पोइ भजन लाइ पुरुषार्थ छो न कयूं, उद्यम छो न कयूं? इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अरे भक्ति चवंदा आहिनि माण्हू, हिन महिल उमिरि आहे भक्ति करण जी, 60 साल थिए त पोइ भक्ति कंदासीं। ईअं ध्रुव ध्रुव ठहे न, उहे बि सोचंदा अम्मा मां त 5 साले जो आहियां, कीअं थी मोकिले मन में, मां 60 साल जो थी भक्ति कंदुमि। प्रहलाद महाराज चवंदा 60 साले में भक्ति कंदुमि। अरे त जन्म खां पहिरियों भक्ति करे आया आहिनि गर्भ में। कहिड़ी वीचारधारा गंदी थी वई आहे माण्हुनि जी। ओहो, माण्हू जवान तो थे सम्झे तो बसि दुनिया मुंहिंजे मुठीअ में आहे, बसि सभु कुझु मुंहिंजे मथां आहे, पूरी दुनिया मां ई थो संभाले। हे बुजुर्गनि जी त लाइन ई अलॻि आहे, हे त कोई अलॻि क़ौम आहे। मां थोरी न ॿुढो थींदुमि, मां बुजुर्ग थोरी थींदुमि, हीअ जनरेशन ई अलॻि आहे। पेरे पियो त वॾी ॻाल्हि आहे। बुजुर्गनि सां माण्हू सम्मान कंदा आहिनि, प्यार नथा कनि। जेको प्रेम पंहिंजे संतान सां था कनि, पुटनि सां था कनि, माउ पीउ सां नथा कनि। ऐं हुनजा माउ पीउ पंहिंजे पोटनि सां जेतिरो प्रेम था कनि, महाराज प्रणाम आहे। माता पिता जेको प्रेम न कंदा आहिनि, दादा दादी उहो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे ॿारनि सां, ऐं संतान भुलिजी वेंदी आहे। पोइ बि मोह जी दलदल ॾाढी वणे थी पई, पोइ बि श्री भगवान नथा वणनि। ओहो दात प्यारी विसरिया दाता, तेरी हर शय मीठी लागी, तू ही लगा ना प्यारा।